लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जे गीता जे श्लोक जो सिंधीअ में मतलब। हे कुंती जा पुट अर्जुन, सुख ऐं गम जी आरजी ज़ाहिर ऐं उन जो वक़्त में रवानगी सियारे ऐं गर्मीअ जे मौसम जे ज़ाहिर ऐं रवानगी मां मुमसिल आहे। हे अर्जुन, इहो होश मां पैदा थी रहिया आहिनि ऐं माण्हुनि खे उनखे बर्दाश्त करणु सिखणु घुरिजे। टें सवाल जो सही जवाबु आहे डी। मुखी साहिब मिर्ख शाह खे चयो, दरिया शाह असांजो राखो ऐं रहबर आहे। अॼु जी निशानी आहे ॾियारी। ॾियारी झूलेलाल साईंअ जी 7 निशानियुनि मां हिकु आहे। ॾियारी संगत खे छॾे ॾात ॾिबी आहे त उन जो जल ॾियारीअ में हूंदो आहे। ॾियारीअ खे ढक हूंदो आहे। सवाल चौथो, अमरलाल जी सुख उत्पत्ति कंहिं लिखी आहे? ए. संत पुगर, बी. सुंदरदास, सी. धना भगत, डी. मिर्ख शाह। हिन सवाल जो जवाब असां ॿिए वीडियो में ॾींदासीं। सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो। शाम ॾींहुं राति जपिया नाम तुंहिंजो।